दोस्तों ॾिसूं था त हिन कहाणी में सौदागर जी ज़ाल कीअं थी पंहिंजी यारी निभाए ऐं कीअं थी पंहिंजे मुड़ुस खे भरोसो ऐं यकीन ॾियारे ऐं कीअं थी पंहिंजो पाण खे बचाए। सो हाणे हलूं था हिन कहाणी जे तरफ़। बादशाही में हिकिड़ो सौदागर पंहिंजी ज़ाल खे वठी आयो उते लॾो खणी। सौदागर वटि पैसो त तमामु जाम हो। जॾहिं लॾो खणियो पे आयो त वाट ते बादशाह ऐं वज़ीर विया पे। बादशाह जी नज़र उन सौदागर ऐं सौदागर जी ज़ाल ते पहुची वई। सौदागर जी ज़ाल त बिने चालाक हुई ऐं तमामु सुहिणी ऐं ख़ूबसूरत सौदागरियाणी हुई। सौदागर जी ज़ाल सौदागरियाणी थी, तमामु सुहिणी ख़ूबसूरत थी। बादशाह जो ॾिठो, बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर इहा लॻे थो सौदागर जी ज़ाल आहे, तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे, सूंहं हिन में तमामु जाम आहे। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾिस जांच कर पंहिंजी बादशाह जी माना मुंहिंजी बादशाही में कहिड़ी कुंड पासे में मतिलबु त हीअ वेहनि था ऐं इन्हीअ सौदागर जी ज़ाल सां यारी मूंखे रखणी आहे। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, चलो ठीकु आहे, आउं हिननि ते नज़र रखंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि। माई में सूंहं तमामु जाम, बादशाह खे निंड न अचे। सौदागर आयो पंहिंजी ज़ाल खे वठी कंहिं कुंड पासे में वञी हिकिड़ो घर हिन ठाहियो। ठीकु ठाक घर ठाहे करे हाणे सौदागर शादी बि नई करे आयो। वज़ीर बि को हितां हुतां पुछा काछा करे हुन ख़बरचार वरितई, अबा फिलाणे हंधि विया आहिनि उते सौदागर ऐं सौदागर जी ज़ाल वेठा आहिनि। वज़ीर ॾस पता पुछा करे वियो वञी उते ॾिसी करे ऐं अबा वाक़ई हिते वेठा आहिनि। होॾां बादशाह खे अथई निंड सुकून न हुजे। वज़ीर आयो बादशाह खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई, कीअं हिते अहिड़ी जॻह ते सौदागर ऐं सौदागर जी ज़ाल वेठा आहिनि। बादशाह खे पियो पतो। हाणे बादशाह उन मौक़े जी तलाश में हुजे त जीअं इहो सौदागर ज़ाहिरी ॻाल्हि आहे सौदो वापारु करणु केॾां न केॾां उठ ते सामान खणी वेंदो, पोइ मौक़े जो फ़ाइदो वठिबो। त कुझु टाइम खां पोइ मेनू ॿ सौदागर पंहिंजी ज़ाल सां वक़्तु गुज़ारियो। सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त हाणे आउं सौदे वापार ते वञा थो, बहरहाल हाणे एतिरो परे कोन थो वञा जो मूंखे 4 महीना 6 महीना लॻनि। फ़िलहाल वेझो ई वेझो वञा थो, शादी मूं तोसां कई आहे नई नई, तोखां सवाइ मूंखे सुख नथो अचे, पर 15 महीने जे अंदरि आउं वरी ईंदुसि। ज़ाल चवणु लॻी त चलो ठीकु आहे, तूं भले सौदे वापार ते हलियो वञ। खैरनि जो ॿिए ॾींहुं सुबुह जो सौदागर निकिरी वियो सौदो ऐं वापारु करण जे हवाले सां। होॾां बादशाह जो माण्हू पंहिंजा लॻाए छॾिया, ख़बर पए त वाह सौदागर सो निकिरी वियो आहे सौदे वापार ते। बादशाह को अहिड़ो तरीक़ो करे निकिरी आयो, सिधो आयो उन सौदागर जी ज़ाल वटि, सौदागर त न हुजे। तो हाणे कुझु ॻाल्हियूं, कुझु हाल अहवाल, कुझु ॿोल, कुझु चार, को छा मिड़ी पंहिंजे हिसाब सां अची सौदागर दादी खे माना उन सौदागरियाणी खे हिन ॿुधाया कया ऐं दिलि जी ॻाल्हि बि उन सौदागर जी ज़ाल सां उन सौदागरियाणी सां हिन करे छॾी। कीअं तोसां मोहबत थो करियां, तोखे पहिरीं नज़र में जो ॾिठो तोसां मुंहिंजी मोहबत थी वई। होॾां सौदागरियाणी बि सोचियो, सा चालाक बिने हुई, सा सोचणु लॻी त चलो सही आहे, बादशाह आहे ऐं बादशाह त अलाह ॼारे, जे अगरि मूंसां ई मोहबत करे थो त आउं सवली थी वेंदसि। कुझु न कुझु त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बादशाह ॾींदो। होॾां मुंहिंजो मुड़ुसु आहे सो बि सौदागर आहे ऐं उनखे ख़बर चार ई न पवंदी ऐं मुंहिंजी मोहबत हिन बादशाह सां हलंदी पई। सो हाणे नेठि उन माई बि हा करे छॾी। तो माई चवणु लॻी उन बादशाह खे त चलो सही आहे, आउं तोसां ॿधलु आहियां, बसि मिलणु मुलाक़ात पंहिंजो हलंदो पियो। सो नेठि मोहबत हिननि जी ईअं हलंदी रही। महीने खनि खां पोइ मुंहिंजो मुड़ुसु बि वरी आयो। सो मुड़ुसु वरी आयो, महीनू खनि बादशाह उन सौदागर जी ज़ाल वटि चकर लॻाईंदो रहियो। केॾी महिल माई वञे महिल त केॾी महिल बादशाह अचे। सो ईअं कमु हिननि जो हलंदो रहियो। सौदागर जॾहिं आयो त को माण्हू गॾिजी वियो वाट ते। हाल अहिवाल हुन कया अथई ते उहो माण्हू चवणु लॻो उन सौदागर खे त ॻाल्हि ॿुध, हीउ मसइलो हीअं अथई, तूं जॾहिं सौदे वापार ते वञी थो ऐं तुंहिंजी ज़ाल कंहिं माण्हू सां आहे। पर सौदागर चवणु लॻो त न, ईअं थी नथो सघे, मूंखे मुंहिंजी ज़ाल ते भरोसो ऐं यकीन आहे, ईअं थी बि नथो सघे। सो उन माण्हू खे एतिरो कुझु चई छॾियो, पर सौदागर खे वरी बि दिलि में सोच आई त हले थी सघे थो मतां, पर आयो पंहिंजी ज़ाल वटि। सो हाणे हुतां मिलियो कयो, पोइ इहा ॻाल्हि बि कयईं त माई चवणु लॻी त न, ईअं थी बि नथो सघे, माण्हू जेको बि चवनि था तोखे इहे सड़नि था पाण ते, आउं थोरी अहिड़ी आहियां, तोखां सवाइ मुंहिंजो जिस्म कंहिं बि कोन ॾिठो आहे। सा इहे माण्हू सड़नि था, ग़लति ॻाल्हि कनि था, तो जेके बि माण्हू आहिनि तो इहे साड़ोला आहिनि, तो तंहिंजे करे आउं अहिड़ी आहियां कोन, तंहिंजे करे सड़नि था ऐं पंहिंजो घर फिटाइणु चाहिनि था। चलो सौदागर पंहिंजी ज़ाल ते भरोसो ऐं यकीन कयो। तो हाणे ॿिए ॾींहुं टे ॾींहं वरी सौदागर पंहिंजी ज़ाल खां थिए करे ऐं वरी सौदे वापार ते निकिरी हलियो ऐं बादशाह ईअं ई ईंदो रहियो, कमु हिननि जो हलंदो रहियो। सौदागर को सौदो वापारु करण जे हिसाब सां किथे कंहिं अहिड़ी जॻह ते निकिरी वियो तमामु परे। तो हाणे हींअर ज़ाल खे चई वियो त 6 महीना आउं कोन ईंदसि, सौदे वापार जे हवाले से वञा थो, सो तमामु परे निकिरी वेंदसि। सो हुते सामान ॾियणो, को हुते सामान ॾियणो, को छा कई सौदागर ॿिया बि गॾनि। चलो ठीकु आहे, ज़ाल खां थी करे माना पंहिंजे सां उहो परे निकिरी वियो हलियो।
तो हाणे हिते सौदो वापार कंदे कंदे कंहिं अहिड़ी जॻह ते अची पुॻो। सो अहिड़ी जॻह ते आयो, उते हिकिड़ो हमरा वेठो हुजे। उनखे चवणु लॻो त दादा अॼो कीअं राति थी तो वटि रहण थो चाहियां। हमरा चवणु लॻो दादा रही पोइ को मसइलो कोन्हे। हमरा हिनखे रायो हाणे ईअं ई ख़ैरनि जो राति हुन सौदागर उते हुन वटि गुज़ारी। जॾहिं अची सुबुह थियो त सुबुह जे पहर में कई माण्हू ईंदल विंदल हिन ॾिठा। त कई माण्हू ईंदल विंदल हिन ॾिठा त इते उहो सौदागर पुछा करणु लॻो नी हमरा कान अदा ॾे ख़बर हीअ माण्हू कई अचनि ऐं वञनि पिया ख़ैर मज़ा। हमरा चवणु लॻो त अदा हिते हिकिड़ो वॾो करश्मो थींदो आहे, वॾो कारनामो थींदो आहे हिते। परियां जबल जी हिकिड़ी चोटी आहे ऐं वॾो हिसाबु किताबु आहे उन में। चियो वरी कीअं तूं पाण वञी उते ॾिस जिॾां ही माण्हू वञनि पिया अचनि पिया, तूं वञी पाण ॾिसी आई तोखे ख़बर पइजी वेंदी। उन महिल उहो हमरा माना उहो सौदागर उन हमरा खां मोकिलाए ऐं निकिरी पियो। आयो अची उन जबल जी चोटी ते ॾिठई वाजो मंज़रु लॻो पियो आहे। त उते कीअं हमरा खां पुछा कई अदा ॾे ख़बर हिते चए अदा हीउ जबल अहिड़ो आहे, असीं हिते ईंदा वेंदा आहियूं, कई ईंदा वेंदा आहिनि, सो हिते वॾो कमु आहे। चई इहो वरी कीअं वरी कीअं तव्हांखे ॿुधायां थी, जेको बि माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो माना सच जे न ॻाल्हाईंदो, जेको बि माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो हिते भले उनजी शइ सची हुजे ऐं कूड़ो कसम खणी अची हिते चवंदो कूड़ो कसम खणंदो त उन महिल हिन जबल जी चोटी तां किरी पवंदो, पोइ भले कीअं बि हुजे छा बि हुजे। माना हिते अहिड़ो हिसाबु किताबु माना लॻल आहे। माना सची ॻाल्हि हूंदी पोइ बि कूड़ो कसम हिते खणंदो, उहो सचो हूंदो, कूड़ो कसम खणंदो त हितां जबल जी चोटी तां किरी पवंदो। चई एॾो ई पोतल जबल आहे? चई हा बिल्कुलु एॾो पोतल जबल आहे। चई वणे वाह जो कमु आहे, चलो ठीकु है, उतां थी करे ऐं इहो नज़ारा बि ॾिसी आयो। तो हिन सौदो वापारु कयो। 6 महीना माना मुकमल हिन उते कया ऐं होॾां माए ऐशो आराम बि करे उन बादशाह सां कमु उनजो हलंदो रहियो। हीउ बि को सौदो वापारु करे ऐं जॾहिं वापसी मोटियो त अॻियां वरी हिनखे हिकिड़ो माण्हू गॾियो। उन बि पंहिंजी माना हिनजी ज़ाल जे बारे में ॿुधाई। चई तुंहिंजी ज़ाल सही कोन्हे ऐं कंहिं न कंहिं माण्हू सां हिनजी यारी आहे। पंहिंजे हिसाब सां हाणे उहे माण्हू बि ॾिजनि पिया, डायरेक्ट बादशाह जो न पिया ॿुधाइनि छो त उन बादशाही में वेठल हुजनि, पर हिन जी ज़ाल जे बारे में हिनखे ॿुधायूं। चलो हिन इतबार यकीन न कयो, वरी आयो ॿियो हमरा गॾियो। जॾहिं ॿिए हमरा चयो तॾहिं बि हिन भरोसो यकीन न कयो। हिन चयो त ईअं थी नथो सघे। जॾहिं हीअ वाट ते आयो सोचणु लॻो त भणिया अॻे चकर में बि हमरा मूंखे चयो ऐं हींअर आयो आहियां, हींअर हिकिड़े खां ॿिनि माण्हुनि चयो आहे, आख़िर मसइलो छा आहे? थी सघे थो मतां ईअं बि हुजे। तो ई आयो डायरेक्ट पंहिंजे घर अची पंहिंजी ज़ाल सां मिलियो ऐं ज़ाल खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, छा तूं सची आहीं या कूड़ पई मूंसां? हाणे मूंखां अलावा तुंहिंजी ॿिए कंहिंसां यारी या मोहबत आहे छा? माई चवणु लॻी त न, तोखे कंहिं चयो? तोखां सवाइ मुंहिंजो जिस्म मुंहिंजो अंग कंहिं ॾिठो ई कोन्हे ऐं माण्हू तोखे चवनि था हले छा आहे, तोखे कहिड़ो इहो वहम अची पैदा थियो आहे? हिते सौदागर चवणु लॻो त न थी नथो सघे। हेॾां होॾां घर में ॾिसणु लॻो त पेरनि जा निशान बि मौजूदु हुजनि। चई हीअ पेरनि जा निशान मूंखां सवाइ ॿियो केरु अचे थो हिते? माई उहा सौदागराणी चवणु लॻी त न, तोखां सवाइ हिन घर में ॿियो केरु अचे ई कोन थो ऐं हीअ पेर जेके पिया आहिनि से आहिनि ॿारनि जा। ॿार ईंदा आहिनि ॻोठ जा, पाड़े जा, रांदियूं वग़ैरह करण ईंदा हुआ, ॿारनि जा पेर ॾिसी करे मूं ते शक थो करीं। चलो सौदागर चवणु लॻो त हाणे हीअं कर, फिलाणे हंधि हिकिड़ी जॻह आहे, तूं हल उते कसम खण, पोइ आउं तो ते यकीन ऐं भरोसो कंदसि। माई चवणु लॻी इहो सौदागराणी त कहिड़ी जॻह ते? चई उहा जॻह अहिड़ी आहे, तूं कसम हली खण, तूं चओ त माना जेको आहे सो तोखां सवाइ मुंहिंजो जिस्म ॿिए कंहिं ॾिठो ई कोन्हे। जे अगरि तुंहिंजो कसम सचो हूंदो त तोखे लोॾो बि कोन ईंदो जबल जी चोटी सां। जे कसम तुंहिंजो कूड़ो निकितो त तूं उन जबल जी चोटी सां किरी पवंदे। माई सोचियो त भणिया हाणे कीअं कमु थिए? हाणे अगरि कसम त मुंहिंजो कूड़ो ऐं जे अगरि जबल जी चोटी सां किरी वियसि पोइ छा थिए? माई त हिकदमि ॾकी पई, पर माई चवणु लॻी त पंहिंजे मुड़ुस खे भरोसो ऐं यकीन त लाज़मी ॾियणो आहे। था चवणु लॻी त तूं हिकिड़ो कसम मूंखे छा, तूं मूंखे 10 कसम चवंदे तॾहिं मां खणण जे लाइ तयारु आहियां। तुंहिंजो माना जेको तूं चवीं थो सो आउं कसम खणण लाइ तयारु आहियां। तोखां सवाइ मुंहिंजो जिस्म ॿियो कंहिं बि कोन ॾिठो। चई चलो ठीकु है, पोइ सुभाणे हलंदासीं। चई चलो ठीकु है। ख़ैरनि जो अची राति थी। जॾहिं अची राति थी त मुड़ुसु सुम्ही रहियो। हाणे जॾहिं मुड़ुसु सुम्ही रहियो त हीअ राति जे पेट में ई ऊंधा में निकिरी पई, सिधो आई बादशाह वटि। बादशाह पुछा करणु लॻो ॾे ख़बर, हींअर राति जे टाइम में अची पुॻी ईअं ख़ैरु आहे? त हिते माई बि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। चई हाणे हीउ मसइलो हीअं अथई, हाणे कीअं थिए? बादशाह चवणु लॻो त हाणे जीअं तूं चओ, हाणे आहे त वॾो मसइलो। हाणे माई बिने चालाक हुजे, सा चवणु लॻी त हाणे मुंहिंजो घर, मुंहिंजी शादी, मुंहिंजे मुड़ुस खे बि बचाइणो आहे ऐं तोखे बि बचाइणो आहे, पंहिंजो पाण खे बि बचाइणो आहे। चई हाणे इहो वरी कीअं? चई हाणे तूं हीअं कर, फिलाणी जॻह ते फिलाणे हंधि तूं पुॼी वञिजांइ। तूं हाणे हीअं कजांइ, पंहिंजे बादशाही लिबास में कॾहिं बि न अचिजांइ, तोखे केर बि न सुञाणे। पुराणा कपिड़ा, पुराणो लिबास पाए हिकिड़ी गॾहक आहे उन जबल जे हेठि अची उते पुॼी वञिजांइ।
चई ईअं हा चई जबल जे अहिड़े हिसाब सां हुते पुॼी वञा कंहिं वण वटि बीठल हुजिजां गॾा खे झले बाक़ी ॿियो कमु मूं ते छॾे ॾे उहो आउं पाणे कंदुसि चई हा चलो ठीकु है। खैरनि जो आवाज़ सुबुह जो माना सवेर हू त निकिरी वियो माई त वरी आई सुबुह जॾहिं अची थियो तो बादशाह जेको पुराणो लिबास करे पुराणा सादा कपिड़ा पहिरे करे हेॾां होॾां तो गॾा काए निकिरी पियो हुते तो वियो वञी उन जॻह ते जिते उहो जबल जी चोटी ते माण्हू कसम खणंदा हुआ आयो वञी उन जॻह ते उते बीह रहियो ऐं हेॾां माई चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त हलूं तो चयो न कसम हली खण आऊं कसम खणण लाइ तयारु आहियां पोइ तोखे भरोसो ऐं यकीन ईंदो अजायो माण्हुनि जे चवण ते तूं लॻी थो सौदागर जॾहिं दिलि में ख़्यालु कयो सोचणु लॻो त हीअ ज़ाल मुंहिंजी आहे सही पर चलो ठीकु है छो न वञी कसम बि खणाए अचां सौदागर चवणु लॻो त चलो ठीकु है हल त हलूं हाणे ॿई ॼणा सां निकिरी पिया निकिता पंध ताईं पैदल चई घुमंदा फिरंदा हलूं था उठ ते ई न निकिता हाणे निकिता घुमंदा फिरंदा नेठि अची उन जॻह ते पुॻा माई चालाक हुजे सौदागराणी सो ॾिठो त परियां वाक़ई बादशाह हिन वारो यार पुॼी वियो गॾा कायो बीठो हुजे माई हाणे चालाकड़ी कई नाटक कई चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त ॻाल्हि ॿुध जीअं तो चयो ईअं मूं कयो हुतां खां हली हाणे आउं थकी पई आहियां मुंहिंजी टंगनि पेरनि में मुंहिंजो साह कोन्हे जी पोइ हाणे छा करियां जीअं चओ तोखे आउं खणी हलां चिन खणी मूंखे न हल तूं हीअं कर हू परियां हमरा हिकिड़ो बीठो आहे ॾिसी पियो गॾा झलियो अची हाओ चाणे इन खे चओ गॾा का आहे जे आउं गॾा ते चढ़ां ऐं गॾा ते मूंखे कुझु ताईं मथे खणी हले सौदागर चवणु लॻो चलो ठीकु है सौदागर खे त ख़बर न हुजे को हीअं जो यार हुजे सौदागर उन खे सॾु कयो त हू आयो चई हा वाह चाणे हीअं कर मुंहिंजी ज़ाल थकी पई आहे सौदागर चवणु लॻो उन खे चाणे तुंहिंजी गॾा ते यार ऐं कुझु मथे खणी हल असां चई भले ठीकु है हाणे उन माई उहा सौदागराणी चढ़ी उन गॾा ते हाणे हलंदा रहिया नेठि माई नाटक करे उन गॾा तां किरी पई हेठि नाटक करे उन गॾा तां हेठि किरी जो पई त सौदागर आयो जेको मुड़ुसो सो आयो अची हिन खे उतारी माई नाटक करे उथी चोलो पंहिंजो ताईं फाड़े छॾी अॻियां खां चोलो फाड़े छॾी चोलो जो फाटी वियो ऐं जीअं उथी सो उहो चोलो मथे करे ऐं उन जेको बादशाह हो सो उन खे अॻियां माना मथे कयो बादशाह जी नज़र मतिलबु त जीअं पवे उनजी सो बादशाह जी नज़र पइजी मुड़ुस बि ॾिठो त हिन जो चोलो फाटी वियो आहे किरी आहे गॾा तां ऐं जेको हिन जो अंग जेको आहे सो हिन गॾा वारे ॾिठो आहे सो उन महिल चोलो अची माई चवणु लॻी त हाणे चोलो मुंहिंजो फाटी हलियो अंग मुंहिंजो ज़ाहिर थी हलियो हिन गॾा वारे ॾिसी वरितो त सौदागर चवणु लॻो त का ॻाल्हि कोन्हे ख़ैरु आहे तो धिक खाधो आहे कपिड़ा फाटी आहिनि ख़ैरु तूं हल अबा नेठि माई जेको आहे सो माना उन मुड़ुस खे वठी ऐं वरी हलंदा रहिया सिधो आया उन जबल जी चोटी ते आया हाणे माई जा केॾा नाटक हुजनि जबल जी चोटी ते आया उन चोटी ते बीह ऐं माई चवणु लॻी ताऊं कसम खणां थी मुंहिंजो जिस्म मुंहिंजो अंग जेको हिकिड़ो तो ॾिठो ऐं ॿियो इन गॾा वारे ॾिठो त माई जो कसम सचो थी पियो छो त उहो गॾा वारो बादशाह हो हिकिड़ो जिस्म त उन ॾिठो हो जेको माई ॾांहुं वेंदो हो ऐं ॿियो त हुयो मुड़ुस हो सो माई अहिड़े हिसाब सां कसम खयो माई खे कुझु बि कोन्ह थियो जॾहिं मुड़ुसनि जे सौदागर ॾिठो त माई जो कसम सचो ऐं हिन जो जेको जिस्म जी ॻाल्हि बि करे त मूं त हुअं ॾिठो आहे ऐं हींअर जिस्म जेको गॾा वारे जो नालो बि वठे सो हींअर किरी आहे ऐं उनजो चोलो जेको आहे फाटो तंहिंजे करे उन गॾा वारे जो जिस्म ॾिठो हीअ कसम में सची बणिया आउं त अजायो हिन ते शक पे कयो उन माण्हुनि जे चवण ते माण्हुनि त खाम खा घर पे फिटायो ऐं तंहिंजे करे जेको आहे सो मूंखे घटि वधि पे चयूं ऐं त तुंहिंजी ज़ाल हेड़ी आहे वञा मुंहिंजी ज़ाल त अची हिते कसम कयो मुंहिंजी ज़ाल खे कुझु कोन्ह थियो आहे तो कसम हिन जो सचो आहे तो गॾा वारे उन महिल जो चोलो फाटी वियो तो ॾिठो सो तंहिंजे ई करे जेको आहे सो हिन इहो कसम माना इहो चयो ऐं मूं तुंहिंजो जिस्म अंग ॾिठो आहे हिन अहिड़े हिसाब सां कसम खयो तंहिंजे करे हिन खे कुझु कोन्ह थियो आहे ज़ाल खे सॾु कईं जे हलिया ज़ाल आई भाकुर पाए चवणु लॻो त तूं सची तुंहिंजो कसम सचो तोखे कुझु बि कोन्ह थियो सो माण्हू अजायो घटि वधि चवनि था ऐं कूड़ हणनि था घर फिटाइणु चाहिनि था ते माई चवणु लॻी त बिल्कुलु तॾहिं तोखे चवां थी त माण्हू घर फिटाइण वारा आहिनि तंहिंजे करे तूं माण्हुनि जे चवण ते माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते कॾहिं बि न लॻ ऐं उन्हनि ते भरोसो ऐं यकीन न कर आऊं अहिड़ी थोरी आहियां तो अबा नेठि गॾा वारे खे इशारो माई ॾिनो गॾा वारो उहो बादशाह निकिरी ऐं थियो रवानो माए जी चालाकी चालबाज़ी पंहिंजे यार बादशाह खे बि हिन बचाए वरितो पंहिंजो पाण खे बि बचाए वरितो ऐं पंहिंजे मुड़ुस खे भरोसो ऐं यकीन ॾियारे छॾी तो नेठि उतां थी करे सिधो आया पंहिंजे घर तो सौदागर कुझु महीनू खनि रहियो तो ठीकु ठाक कमाए आयो पंहिंजे हिसाब सां तो वरी कुझु टाइम खां पोइ ईअं वरी सौदे वापार ते निकिरी वियो माई जो साॻी उहो ई गन उहो ई कुआरी तो बादशाह वरी बि ईंदो रहियो ऐं उन माई जी संगत ईअं हलंदी रही ऐं उनखां बाद में माण्हू कई चवंदा रहिया पर नेठि उन सौदागर यकीन भरोसो न कयो सो सौदागर इहो ई सोचंदो रहियो इहो चवणु लॻो त हीअ माण्हू आहिनि कन भरण वारा ॻाल्हियूं करण वारा ऐं घर फिटाइण वारा
ऐं इन माण्हुनि जे चवण ते थोरी लॻंदो जो पंहिंजो घर फिटाईंदसि सो इहा चालाक ज़ाल चालाक सौदागराणी सो नेठि पंहिंजे मुड़ुस खे यकीन ऐं भरोसो ॾियारे छॾियो जो हूअ मन जेको आहे सो कंहिं माण्हू जे चवण ऐं ॻाल्हियुनि ते बि न लॻे सो उहो पंहिंजे मुड़ुस ऐं यकीन खे भरोसो ॾियारे छॾी ऐं पंहिंजे यार बादशाह खे बि बचाए छॾी। सो सुठे नमूने सां हिननि जो वारो कमु हलंदो रहियो। तो दोस्तो उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।